जी बिल्कुल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ऐं चीफ सेक्रेटरी जे विच में अॼु ॻाल्हियूं रथियूं हिन वक़्तु पाण सां गॾु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो अॻुवाण असां हाजी अशरफ ख़ासकेली साहब मौजूदु आहे। पाण हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि खां पुछंदासीं त DRA समेत जेके मुलाज़िमनि जा ॿिया जाइज़ मसइला आहिनि हिन वक़्तु ताईं छो हल न थी सघिया आहिनि। अॼु मीटिंग में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। हाजी साहब तव्हां ॿुधाइजो अॼु मीटिंग हुई, छा थियो मीटिंग में, कहिड़ा तफ़सील तव्हां रखिया, DRA समेत मुलाज़िम जा जेके ॿिया जाइज़ मसइला आहिनि हिन वक़्तु ताईं छो हल न आहिनि थी सघिया। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म ते 4 इशूज़ हुआ जंहिं ते असांजी एॾी वॾी तहरीक हली, जंहिंमें पेंशन जा नोटिफिकेशन पहिरें ॾींहुं रुकिजी विया। बाक़ी 3 इशू रहिया जंहिंमें ग्रुप इंश्योरेंस, बेनुअल फंड ऐं DRA। उन ते कैबिनेट जी मंज़ूरी सां हिकिड़ी वॾी कमेटी तश्कील ॾिनी वई। उन कमेटी जूं 3 सिटिंग्स बि थियूं। उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ो मैकेनिज़म ठाहिणो हो, पर उन मैकेनिज़म ठाहिण में रूल 40-45 साल पोइ जो एक्ट चेंज पियो थिए त हुन में टाइम लॻी वियो। अॼु मीटिंग हुई, चीफ सेक्रेटरी साहब घुरायो सेक्रेटरी GA जे दफ़्तर में, जंहिंमें बोर्ड सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू सैयद ख़ालिद हैदर शाह जेको कन्वीनर आहे हिन कमेटी जो, उहो बि मौजूदु हो। सेक्रेटरी ला बि मौजूदु हो। फिनांस जे तरफ़ां एडिशनल सेक्रेटरी हो ऐं अलायंस जा 4 लीडर असां शामिल हुआसीं। अॼु बेनुअल फंड ते हिननि कंप्लीट मैकेनिज़म फाइनल करे उहो अॼु असांखे ब्रीफ कयो ऐं उहो 13 तारीख़ कैबिनेट में पेश थींदो फॉर अप्रूवल। बाक़ी 2 इशू जेके रहनि था, ग्रुप इंश्योरेंस ऐं DRA। ग्रुप इंश्योरेंस ते बि तक़रीबन होमवर्क उहो फिनांस खे करिणो आहे, उहो तक़रीबन थी वियो आहे। जेकॾहिं मंडे ते हुननि ओके करे सेक्रेटरी फिनांस इन ते हामी भरी त असां कैबिनेट में हली ब्रीफ कंदासीं त उहो इंक्लूड थी वेंदो। वरना 13 खां पोइ जेका बि कैबिनेट आहे, चीफ सेक्रेटरी चए थो त उन में तव्हांजा 2 मसइला DRA बि ऐं DRA ते 1.5 लाख शुरूआत में हुयो। हाणे उन वक़्तु 28 अक्टूबर ते हिननि ओके कयो आहे, पर मां नथो सम्झां जेकॾहिं का गवर्नमेंट का सुस्ती जो मुज़ाहिरो कयो ऐं जेकॾहिं गवर्नमेंट जे अंदर में का सोचनि का ॿी ॻाल्हि DRA ते ॿियनि मामलनि ते न हूंदी त पोइ वरी असांखे बि रोड ते अचणु केरु नथो रोके सघे। अच्छा हाजी साहब ॾिठो वञे त जीअं तव्हां त वॾी तहरीक हलाई आहे, सोशल मीडिया ते कुझु माण्हू जेके आहिनि तव्हांजी तहरीक खे कमज़ोर करण लाइ जी मुखालिफ़त बि कंदा ऐं चवंदा त हाजी साहब जेको आहे ख़ामोश थी वियो आहे। छा तव्हांजी ख़ामोशी जे पोयां हीअ जेके तव्हांजूं मीटिंगूं आहिनि इहो राज़ आहे या उनजे पोयां ॿी का वजह आहे? को ॿी वजह कोन्हे का। ॾिसो, असांजे हिन मुआशिरे में पॉज़िटिव सोच रखंदड़ माण्हू बि आहिनि, नेगेटिव सोच रखंदड़। 1967 जो एक्ट आहे बेनुअल फंड जो, जेको चेंज थो थिए असेंबली मां पास थियनि। एक्ट 1979 जो आहे, 45-46 साल पोइते। ज़रूरु कानून साज़ी में त टाइम लॻंदो न। मुंहिंजी ख़ामोशी ॾिसो न, मां अॼु अची वियुमि न, गवर्नमेंट जे तरफ़ां मूंखे सस्ती शोहरत जी ज़रूरत कोन्हे। बाक़ी मुंहिंजी ज़ात ते नेगेटिव माण्हू जेकॾहिं हाजी अशरफ ख़ासकेली ते का आङुर खणनि था त उन्हनि खे मां रिप्लाई मूं पहिरें ॾींहं खां चयो आहे त मां नोटिफिकेशन जी सूरत में ॾींदुसि, प्रोग्रेस जी सूरत में ॾींदुसि। अॼु बि मुंहिंजो ज़मीर मुतमिन आहे, लखे मुलाज़िम अॼु बि मूंसां गॾु बीठा आहिनि। सवाइ चंद माण्हुनि जे उन्हनि ते कमेंट करणु, उहो मां उनखे टाइम जो ज़ियान सम्झंदुसि। ऐं मां सम्झां थो अहिड़े क़िस्म जा माण्हू कंहिं पॉलिटिकल माण्हू जी वंगार वांदा हूंदा, थी सघे थो सरकार जे कंहिं माण्हू बि मुंहिंजे पुठियां बचे छॾिया हुजनि। बहरहाल इंशाअल्लाह ताला मूं फर्स्ट डे चयो त मूंखे ख़रीद करण वारो न सिको अञा आयो आहे हिन मुल्क में, न को माउ पुटु ॼणियो आहे। नेगेटिव माण्हू लाइ इहो ई जवाबु खोड़ आहे। जी बिल्कुलु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अॻुवाण हाजी अशरफ ख़ासकेली जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो चवणो त अॼु जी जेका मीटिंग हुई उन्हनि में 13 तारीख़ ते जेको सिंध कैबिनेट जो इजलास आहे उन में जेको बेनुअल फंड जो मसइलो आहे उहो ते पेश कयो वेंदो, जॾहिं त DRA ऐं जेको ग्रुप इंश्योरेंस वारो मसइलो आहे उहो पिणु जेको आहे ईंदड़ कैबिनेट जे इजलास में शामिलु कयो वेंदो। जी।